मुरकण अची वञण वक़्तु इनायत न करीं मुरकण अची वञण वक़्तु इनायत न करीं ये ज़िंदगी मूं लाइ मुसीबत न करीं रब पाक तुंहिंजा शुक्र हसीननि खे तो ख़लक़ियो रब पाक तुंहिंजा शुक्र हसीननि खे तो ख़लक़ियो पर तुंहिंजे हवाले मुंहिंजी क़िस्मत न करीं ये ज़िंदगी मूं लाइ मुसीबत न करीं ॾिस लुड़क अची विया तुंहिंजे मासूम अखियुनि में ॾिस लुड़क अची विया तुंहिंजे मासूम अखियुनि में मूंखां मुंहिंजी मालूम हक़ीक़त न करीं ये ज़िंदगी मूं लाइ मुसीबत न करीं मुरकण अची वञण वक़्तु इनायत न करीं कींजर खां कारूंझर ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं असांजो पूरो पाकिस्तान असांजी समूरी सिंध खां ॿाहिरि जिते जिते हिन वक़्तु आउं अचां पियो ज़ाहिर सॼी बाज़ुक संगत खे अदब जा हथ ॿधी अॼु बि इंतिहाई आजिज़ीअ विचां इरशाद जागीरानी सलाम अर्ज़ करे थो अव्हां जे ख़ैरियत जी उम्मीद पक आहे यकीन आहे तव्हां ठीकु हूंदो मज़े में ऐं जेकॾहिं मज़े में न आहियो ओज में मौज में मस्ती में कुरबाश न आहियो त पोइ अव्हां जे लाइ दिलि सां दुआ अञा जारी आहे असांजी ऐं जेसीं ताईं अव्हां ठीकु नथा थी वञो अव्हांजी परेशानी ख़तमु नथी थिए असां दुआउनि जो सिलसिलो छॾींदासीं कोन अव्हांजी दुआउनि सां असीं ठीकु आहियूं ऐं वरी असांजी दुआउनि सां अव्हां बि इनशाला ठीकु थी वेंदो अव्हां ॾे बि ख़ैरियत थी वेंदी ऐं दोस्तो डिसंबर जो महीनो डिसंबर जो महीनो ऐं डिसंबर जीअ झोरींदो डिसंबर मास कोरींदो डिसंबर हाल पंहिंजा अॼु असां सां पाण ओरींदो डिसंबर जीअ झोरींदो चवंदा आहिनि त डिसंबर तलब जो नालो डिसंबर तात जो नालो डिसंबर कूक कोयल जी पचियल प्रभात जो नालो डिसंबर कंहिं ज़माने में हुयो राबेल जहिड़ी राति जो नालो मिठी मुलाक़ात जो नालो ब्रह जी बात जो नालो अॾीअ ते कंधो आ रखंदो डिसंबर कात जो नालो अॼु जेका महबूब दोस्तो राबेल जहिड़ी राति हूंदी उन में बि डिसंबर जी बात हूंदी अॼु जेका राबेल जहिड़ी राति हूंदी उन में डिसंबर जी बात हूंदी कुझु सदमनि कुझु अहजनि कुझु परावनि कुझु पंहिंजनि कुझु लुड़कनि कुझु टहकनि सां मुलाक़ात हूंदी अॼु जेका राबेल जहिड़ी राति हूंदी उन में बि डिसंबर जी बात हूंदी किसो हूंदो कुझु दिलि जी तन्हाईअ जो किसो हूंदो कुझु जुदाईअ जो किसो हूंदो कुझु दिलि जी वीरानीअ जो कुझु किसो हूंदो दिलि ते कंहिंजी हुकुमरानीअ जो कुझु किसो हूंदो पंहिंजी दिलि जी नादानीअ जो कुझु किसो कुर्ब जो हूंदो ऐं कुझु किसो करब जो हूंदो कुझु किसो वंड जो हूंदो ऐं कुझु किसो ज़रब जो हूंदो डिसंबर छा रखी वेंदो डिसंबर छा खणी वेंदो डिसंबर छा कोई खंजर वरी दिलि में हणी वेंदो का ख़बर नाहे पर कंहिं शाइर चयो आहे त अवां बिन जॾहिं बि अचे थो डिसंबर अवां बिन जॾहिं बि अचे थो डिसंबर असांखे ॾंगे ऐं ॾंभे थो डिसंबर अवां बिन जॾहिं बि अचे थो डिसंबर हा वो ॿिली डिसंबर जो ॾंग बि हूंदो आहे डिसंबर जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि रंग बि हूंदो आहे डिसंबर जो अलॻि ढंग बि हूंदो आहे ऐं अलॻि रंग बि हूंदो आहे डिसंबर जो रंग ज़र्द पीलो ऐं डिसंबर ते कंहिंजो न हलियो आहे हीलो चवंदा आहिनि त डिसंबर ॿियनि महीननि खां थोरो अलाइजे चेंज आहे मुख़्तलिफ़ आहे हिकु त मोकिलाणीअ जो महीनो आहे साल जी मोकिलाणी थींदी आहे हिते ऐं के चवंदा आहिनि त गमनि जी पुॼाणीअ जो महीनो आहे के चवंदा आहिनि त अकेलाइप जो महीनो आहे के चवंदा आहिनि त जोड़ जो महीनो आहे अलाइजे छा जो महीनो आहे पर घणे भाङे इन महीने ॾुख ॾिना आहिनि इन महीने कॾहिं के शायदि सुख ॾिना आहिनि पर अक्सर इन महीने ॾुख ॾिना आहिनि डिसंबर ते पाण ॻाल्हाईंदासीं अॼोके प्रोग्राम में बि पर जीअं त हीअं प्यार वारनि जो प्रोग्राम आहे त पोइ प्यार वारनि जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम
प्रोग्राम जी पहिरीं पेशकश यकीन अव्हांखे वणंदी मोटी ईंदासीं प्रोग्राम त अञा हाणे शुरू थियो पिरीअ जो प्यार माणण लाइ घरां निकिरी पिया आहियूं पिरीअ जो प्यार माणण लाइ घरां निकिरी पिया आहियूं अखियुनि जी सिक लाहिण लाइ घरां निकिरी पिया आहियूं असां त कोन हूं वणंदा मतां हीअ दिलि वणे कंहिंखे असां त कोन हूं वणंदा मतां हीअ दिलि वणे कंहिंखे पंहिंजी दिलि खे खपाइण लाइ घरां निकिरी पिया आहियूं अखियुनि जी सिक लाहिण लाइ घरां निकिरी पिया आहियूं असांजो यार रोअण ही मतां घर जा ॾिसनि भाती असांजो यार रोअण ही मतां घर जा ॾिसनि भाती पंहिंजा ॻोढ़ा लिकाइण लाइ घरां निकिरी पिया आहियूं अखियुनि जी सिक लाहिण लाइ घरां निकिरी पिया आहियूं राबिल जहिड़ी राति में अध बजा अथ ॿधी वरी अव्हांखे भली कार चऊं था साईअ खां पोइ हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर साईं केरु पिया ॻाल्हायो पिया सर हाकिम अली बांबण सरीमीरवा खां अदा ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे पिया दुआऊं अलहमदुलिल्लाह सर अल्लाह जा लख एहसान नवां ॿुधायो सर असीं बिल्कुलु ठीकु आहियूं प्रोग्राम ॾिसो पिया भाउ छा चवणु चाहींदो जी सर थोरो आवाज़ घटि ऐं चवां पियो प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदो भाउ सर प्रोग्राम माशाल्लाह तव्हांजो सुठी रहनुमाई वारो आहे सुठो प्रोग्राम आहे तव्हांजे प्रोग्राम जी जेतिरी वाखाण कजे ओतिरी घटि आहे ऐं असांखे उमेद आहे त अहिड़ा सुठा सुठा प्रोग्राम तव्हांजे पेश कंदो त सुठी हिकिड़ी गाइडलाइन मिलंदी ठीकु आहे ऐं अलहमदिल्ला असां इहा बि उमेद रखूं था सिंधी चैनलनि खां सही बात शेर व शाइरी सां लॻाव आहे कुझु शेर ॿुधाईंदो को गीत को कलाम कुझु ॿुधाईंदो भाउ शेर व शाइरी सां लाइ असां बसि तव्हांजे लाइ हाणे ॿियो त कोन था चऊं बाक़ी साईं चालपी साहिब जन जो आहे त कख सड़िया पन सड़िया सड़ियो साओ गाह तव न आयो तन खे जिन रीझायो अलाह वाह 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 तव न आयो तन खे वाह वाह ॾाढो सुहिणो अदा वॾी महिरबानी भाउ ठरी मीरवा खां तव्हां असां सां मुखातिब थियो तव्हांजो प्यारु तव्हांजो कुर्ब असां ताईं पहुतो वॾी महिरबानी न ॾिसो साल 2016 में कुझु ॾींहं बचिया आहिनि वञण में उनजी मोकिलाणी में साल 2016 पाकिस्तान जे लाइ असांजे प्यारे मुल्क जे लाइ ॾाढो खूनी साल साबित थियो तमामु घणी दहशतगर्दी बि थी तमामु घणा सानिहा बि थिया तमामु घणा बम धमाका बि थिया कोइटिया वारे पासे ते ख़ासि तौर ते तमामु घणियूं जानियूं ज़ाया थियूं इन ॻाल्हि जो बि अफ़सोस आहे पर इन सां गॾोगॾु कुझु असांजा ॾाहा ज़हन कुझु असांजा ज़हीन माण्हू कुझु असांजे प्यारे पाकिस्तान असांजी सिंध जा सरमाया बि असां खां जुदा थी विया पंहिंजे लेखे जुदा थी विया कई माण्हू ऐं डिसंबर हूअं बि जुदायूं ॾींदो आहे डिसंबर हूअं बि परे ई कंदो आहे डिसंबर हूअं बि विछोटियूं ई पैदा कंदो आहे शुरू खां वठी डिसंबर में ई असां पंहिंजनि मानाइतनि सुठनि माण्हुनि खां महरूम थी वेंदा आहियूं पोइ उहो शेख अयाज़ हुजे या सरमत हुजे उर्दू जो शाइर मुनीर न्याज़ी हुजे या वरी उर्दू जी ख़ूबसूरत शाइरा परवीन शाकिर हुजे कंबर शहदाद कोट जो उस्ताद पीरल कंबर हुजे या ॿिया कई शाइर असांजा महिरबान जेके असां खां विछड़ी वेंदा रहिया आहिनि डिसंबर में ऐं ताज़ो ई हेल बि डिसंबर असां खां खसे वियो लाड़काणे जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आकिल ॻोठ जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर सईद मेमण सईद जंहिं चयो त हिकु अछे कपिड़े में थो निकिरी वञा ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ सां सईद जंहिं चयो त रसी सघियूं न सदाऊं त नेण भरिजी विया रसी सघियूं न सदाऊं त नेण भरिजी विया पुॼियूं न अघियूं न दिलि जूं सदाऊं त नेण भरिजी विया असां त निंड करण लाइ नेण ॿूटिया असां त निंड करण लाइ नेण ॿूटिया अवां जो ख़्वाब लधाऊं त नेण भरिजी विया रसी सघियूं न सदाऊं त नेण भरिजी विया अघियूं न दिलि जूं भरियूं न दिलि जूं खलाऊं त नेण भरिजी विया सईद मेमण सिंधी ॿोली जो तमामु ख़ूबसूरत शाइर हुयो ऐं उनजा तमामु घणा शहरी मजमूआ बि आया ऐं उनजो पहिरियों जेको मजमूओ हुयो नेण सफ़र में उन तमामु घणी मञता माणी उन तमामु घणो नालो पैदा कयो शाइरनि में हुनजो नालो थियो नेण सफ़र मां उनखां पोइ हिन जा तमामु घणा किताब आया असांजो इश्क़ु अणपूरो
ऐं हिकिड़ो दोहनि जो किताब बि आयो, ॿ चारि ॿिया बि किताब, ऐं ॿ चारि ॿिया किताब हुन जा पेंटिंग में बि हूंदा। डिसंबर विराग ॾेई वेंदो आहे, डिसंबर असांखे दर्द ॾेई वेंदो आहे, डिसंबर में केरु केरु विछड़ी विया आहिनि। हिकिड़ो मजमूई तौर ते असां पैकेज तयारु कयो आहे साजिद चाकरानी जी आवाज़ में। एजाज़ मंगी साहिब जी तहरीर आहे, ॾिसो ॿुधो मोटी अचो। दिसंबर जो महीनो खिज़ां जे भरपूर जवानी वारो हूंदो आहे। ही उहो महीनो हूंदो आहे जॾहिं सर्द इलाइक़ा ख़ूबसूरत पखियुनि खां ख़ाली थी वेंदा आहिनि। वण पेंसिल जी लीकनि वांगुरु नज़र ईंदा आहिनि। ढंढुनि जी सतह मथां बर्फ़ ॼमी वेंदी आहे। ज़िंदगीअ जे चपनि ते मुर्क मुंजमिद थी वेंदी आहे। धुंधलायल शीशनि मथां अक्स माज़ीअ जे मंज़रनि वांगुरु महसूस थींदा आहिनि। ॻोठ घाटनि कोहीड़नि में गुम थी वेंदा आहिनि। इन्हीअ मौसम में अकेलाईअ जो अहसास शदीद थी वेंदो आहे। पोह जा पारा माण्हूअ खे महदूद करे छॾींदा आहिनि। जिन वस्तियुनि मथां बर्फ़ जी छाट छणंदी आहे उते रस्तनि जे सफ़र वारी नब्ज़ रुकिजी वेंदी आहे। सिज लथे खां पोइ न कंहिंजे वञण जो अंदेशो ऐं न कंहिंजे अचण जी उम्मीद। अहिड़े उदास महीने में आर्टिस्ट हिन जग खे छो छॾे वेंदा आहिनि? इहो सवाल सरमद सिंधीअ खां वठी शेख अयाज़ ताईं सिर्फ़ असांजी ॿोलीअ खे ख़ूबसूरत ॿोल ॾींदड़ आर्टिस्टनि जी अलविदा ताईं महदूद नाहे, पर इहो ई महीनो हो जंहिंमें मुनीर न्याज़ी मोकिलाए वियो। उर्दू ऐं पंजाबीअ में पंहिंजे अंदर जे अथाह उदासी ओचींदड़ उहो शाइर जंहिंखे पाण खां इहा शिकायत हूंदी हुई त हू सदाई देर करे छॾींदो आहे, तंहिं जुदाईअ जे हिकु मंज़र खे हिन तरह सां चिटियो हो त सुबह काज़िब की हवा में दर्द था कितना मुनीर, रेल की सीटी बजी तो दिल लहू से भर गया। उहो शाइर जंहिंजे खुमारियल अखियुनि खे पंजाब जूं चंचल कुड़ियूं रंगनि जूं पुड़ियूं नज़र ईंदियूं हुयूं, जंहिं लिखियो हो त नीला गरम समंदर ऊपर धूप का शीशा चमके, मोती उसके अंदर, क्या क्या बातें याद आई हैं बैठ के इस साहिल पर, इन नामालूम उम्र के किस्से बोझ हैं अब जो दिल पर। नीरे गरम समंदर जे साहिल ते वेही उम्र जे खूबसूरत खसारनि जो हिसाब कंदड़ शाइर बि दिसंबर जे सख्त सर्दियुनि में इहो शेर लिखी अलविदा करे वियो त मोहब्बत अब नहीं होगी, ये कुछ दिन बाद में होगी, गुजर जाएंगे जब ये दिन, ये उनकी याद में होगी। उहे त ॾींहं हुआ जॾहिं इस्लामाबाद जे बेवफ़ा रस्तनि ते परफ्यूम जी खूबसूरत शीशी जहिड़ी औरत जो वजूद ज़रा ज़रा थी वियो ऐं खुशबू सर्द हवा जे संग तमाम दूर हली वई। अकेलाईअ वारे मुक़दर सां ज़िंदगीअ जूं घनघोर घड़ियूं घारींदड़ उहा शाइरा जेका पंहिंजे घर जी दरीअ मां मारगला जे पहाड़ियुनि जो धुंधलायल मंज़र ॾिसी पंहिंजो पाण खे अक्सर चवंदी हुई त चलो उस कोह पर अब हम भी चढ़ जाएं जहां से लौट कर कोई कभी वापस नहीं आता। उहा परवीन शाकिर भी पंहिंजे गमगीन शाइरी जी शाल ढके दिसंबर जे महीने में कॾहिं न वरण वारी वाट वठी हली वई। जुदाइन हथां जुड़ियल उन्हीअ महीने में सिंधी मौसीक़ीअ में हिकु नए अंदाज़ सां मंज़र आम ते अचण वारो रागी सरमद सिंधी बि साॻे ई महीने में परवीन शाकिर जियां रोड हादसे सबबि पंहिंजे सुरीले वजूद समेत सिंध जी दर्दीली दीद खां अलूप थी वियो। हू हलियो वियो ऐं सिंध जे ॻोठनि ऐं शहरनि होटलुनि ते इहो गीत गूंजंदो रहियो त सिंगरी बबरन पलड़ो साओ पलड़ो छांगू छेलड़ा मारो अकेलड़ा जतियन सिंगरी बबरन पलड़ो साओ पलड़ो छांगू। इन्ही गीत जो तख्लीकार शेख अयाज़ उन्ही महीने में मोकिलाए वियो हो। उहो शेख अयाज़ जंहिंखे हिकु तुर्क औरत चयो हो त तोखे ख़बर आहे त तुर्की ॿोलीअ में अयाज़ सर्द हवा खे सॾियो वेंदो आहे। उहो अयाज़ उन सर्द हवा जे ॿेल मौत जे कारे मुश्की घोड़े मथां सवार थी साॻे महीने में सिंध ऐं हिंद जी जिंद खे अलविदा चई वियो। उहो अयाज़ जंहिंखे ज़िंदगीअ सां इश्क हो ऐं जंहिं पंहिंजे पोएं दौर वारी शाइरीअ में मौत जे मौज़ूअ ते एतिरो लिखियो जेतिरो हिन वक़्त ताईं कंहिं बि शाइर न लिखियो आहे। जंहिंखे मालूम हो त हिकु ॾींहुं हवा दरवाज़ो खोले हुन जे घर में पेही ईंदी ऐं हुन खे कमरे में ॻोल्हे मायूसीअ मां मोटी वेंदी। हुन जी मेज़ मथां सभु काग़ज़ पखड़ियल हूंदा। हू त न हूंदो, हू त न हूंदो, गीत अधूरा हू त न हूंदो ऐं ॿियो छा छा हू त न हूंदो। हाणे जॾहिं बि दिसंबर जो सख़्त सर्दियुनि वारो महीनो ईंदो आहे त शहरनि जा सिंधी अदीब गरम हालनि में हुन जी वरसी मल्हाइण जूं तयारियूं कंदा आहिनि, पर सिंध जे नंढड़नि शहरनि ऐं ॻोठनि में जिन नौजवाननि जे मुक़दर में ॾाथ जो डंग हूंदो आहे उहे
चुल्ह में ॿरंदड़ बाहि जी रोशनीअ में उन कवीअ जे कोहीड़े जहिड़ी कविता में गुम थी वेंदा आहिनि, जेको उन्हनि खे पंहिंजे ॾात जी जादू नगरीअ में वठी वेंदो आहे, जेको उन्हनि खे अहिड़ी दुनिया सां आशना कंदो आहे जंहिंमें जज़्बा उन्हारे जे उस में रखियल हीरनि वांगुरु जरकंदा आहिनि। उहो अयाज़ जेको कॾहिं पाण बि उन्हनि नौजवाननि वांगुरु हिकु उदास तबे नौजवान हो, जॾहिं हू राति जो देर सां शिकारपुर जे बाग में सीताफुल जे वण मथां चांदनी छाईंदे ॾिसंदो ऐं ख़ामोशीअ खे पंहिंजे अंदर में ॻाईंदो ॿुधंदो हो, तॾहिं हुन जे रूह में सितारनि जी सितार वॼण लॻंदी हुई ऐं उहो शाइर पंहिंजे फनी इर्तिका जा मरहला मुकमल करण लॻंदो हो, जंहिंखे कुदरत अज़ीम ॾात सां नवाज़ियो हो। उहा ॾात जेका हुन जी ज़ात में कंहिं काइनात वांगुरु पैदा थी ऐं पोइ काइनात वांगुरु फहिलजंदी वई। ज़िंदगीअ जे साज़ खे वॼाइण वारे उन आर्टिस्ट आख़िर में मौत जी मौसीक़ीअ जूं लहरूं उभारियूं। हूअं त हर शाइर पंहिंजी वाट वठी हलियो आहे, पर अयाज़ जो सफ़र तमामु तवील हो, रुमानवी गीतनि खां वठी रिज़मिया नज़्मनि ताईं ऐं ज़िंदगीअ जे पेचीदा सवालनि जा जवाब तलाश करण वारनि शाइरनि खां वठी सूफ़ी सदाउनि ताईं हर मौज़ू ऐं मंज़र खे मंज़ूम करण लाइ हुन में जेका तड़प हुई, तंहिंजो मिज़ाज कंहिं ज्वाला जहिड़ो हो। हू ॿेले जे बाह वांगुरु न मालूम त कहिड़े हंध खां भरियो, पर हुन जी शाइरीअ जा शोला हर तरफ़ रक़्स कंदा विया। माखफुड़नि खां वठी ॿरंदड़ जबलनि वारी ज्वालामुखीअ ताईं हुन जी शाइरी हिकु चरी विज वांगुरु हर पासे वराका वराईंदी रही। उहो अयाज़ जंहिंजी शाइरी हिकु चौमुखो ॾीओ बि हुई त हिकु अहिड़ी बरसात बि हुई जेका चइनी पासनि खां वसंदी आहे, कॾहिं उतर, कॾहिं ॾखण, कॾहिं ओलह, कॾहिं ओभर। हुन जो तरनुम गोल गर्दिश कंदड़ कंहिं तूफ़ान वांगुरु हो। उन करे हू जॾहिं बि कंहिं नौजवान जी दिलि में दाख़िल थींदो आहे, तॾहिं उन नौजवान खे शिदत सां महसूस थींदो आहे त हू हिकु मधुर कविअ सां न पर कंहिं शोर मचाईंदड़ तूफ़ान सां आशना थी वियो आहे। हर शाइर जे अंदर में तरन्नुम वारी तंद वॼंदी आहे, पर अक्सर शाइरनि जे मंज़ूम मौसीक़ी मधुर सुरनि वारी हूंदी आहे। अयाज़ जी शाइरीअ में जेका मौसीक़ी मौजज़न आहे, उन जा सुर जबल ते भड़की पयल बाहि वांगुरु उभ तरफ़ ऊचा उथनि था। अयाज़ जी उथक भली कोमल हुजे, पर उहा ॾिसंदे ॾिसंदे तेवर सुरनि में तब्दील थी वञे थी। उहा अनोखी ॾात जंहिंजी तंद तलवारुनि सां विढ़ण थी लॻे, सां मुक़ाबले में मस्त थी एतिरी सघारी बणिजी वञे थी जो उहा भारी बुर्जनि वारे कोट में कड़का विझण लॻे थी ऐं क़ैद जूं ॻरियूं दीवारूं बि कंबाइण लॻे थी। उहो शाइर जेको पंहिंजे वाकनि वारी वेड़ जे बावजूद कैलाश पहाड़ जे बर्फ़पोश चोटियुनि मथां उभरी आयल पूरे चंड खे चाह सां ॾिसंदो हो, उन शाइर बादलनि जी रिथ ते चढ़ी उन्हीअ महीने आख़िरी मुसाफ़िरी कई जंहिं महीने खे आर्टिस्टनि जी अलविदाई मौसम खां सवाइ ॿियो कुझु बि चई नथो सघिजे। उहो महीनो जंहिंमें मग़रिब जे मसीही मुल्कनि जा माण्हू गरम कमरनि में क्रिसमस जा गीत ॻाईंदा आहिनि ऐं उन इंसान खे यादि कंदा आहिनि जंहिं वीरान इलाइक़े में उन वक़्तु जनम वरितो जॾहिं आसमान जे थधनि सितारनि जी अखियुनि मां बर्फ़ जा ज़रा छणी रहिया हुआ। छा उन्हनि सितारनि खे मालूम हो त दिसंबर जे महीने में जनम वठंदड़ ही इंसान मसलूब थींदो? दिसंबर जो उहो महीनो जंहिंमें मसीहान जी आमद जी पेशनगोई कंदड़ आर्टिस्ट दुनिया खे अलविदा कंदा वेंदा आहिनि। दिसंबर जो उहो महीनो जेको सुस्तीअ सां गुज़रंदो महसूस थींदो आहे। उन जी सुस्त रवैये जो सबबु सिर्फ़ सख़्त सर्दी न हूंदी आहे, पर उन महीने जे कुल्हनि मथां गुज़री वियल साल जे समूरी पीड़ा समेत उन्हनि आर्टिस्टनि जा जनाज़ा बि हूंदा आहिनि जेके हिन जुग खे अलविदा कंदे हमेशह लाइ हलिया वेंदा आहिनि। ॾिजई छा निशानी नए साल में, सुबुह शाम आहे इन ये ख़्याल में। ॾिजई छा निशानी नए साल में, सुबुह शाम आहे इन ये ख़्याल में। चयाईं त इरशाद कहिड़ो ॾियईं तोहफ़ो, चयाईं त इरशाद कहिड़ो ॾियईं तोहफ़ो। चयमि ख्वाब टाके ॾे रूमाल में। चयाईं त इरशाद कहिड़ो ॾियईं तोहफ़ो। चयमि ख्वाब टाके ॾे रूमाल में। ॾिजई छा निशानी नए साल में, सुबुह शाम आहे इन ये ख़्याल में। सॼी बाज़ुक संगत खे राबिल जी रात में नंढड़ी साईअ खां पोइ वरी भली कार चऊं था। महबूब दोस्तो, डिसंबर ते पाण ॻाल्हायूं पिया। डिसंबर साल जो आख़िरी महीनो ऐं डिसंबर जा पिछाड़ का ॾींहं हलनि पिया। साल खुटी वियो आहे ऐं कुझु ॾींहंनि में डिसंबर जा ॾींहं पूरा थी वेंदा ऐं जीअं डिसंबर जा ॾींहं पूरा थियनि था तीअं असांजी अव्हांजी डायरीअ जा वर्क बि पूरा थियण वारा आहिनि। हाणे पाण वरी का नई डायरी वठंदासीं, वरी के नवां वर्क लिखंदासीं। पाण हेल ताईं डायरी में छा लिखियो आहे इन हवाले सां जेकॾहिं अव्हां असांखे ॼाण ॾियणु चाहियो, अव्हां पंहिंजी डायरीअ जी का बि हिकिड़ी ख़ूबसूरत सिट असां सां शेयर करणु चाहियो त पोइ राबिल जहिड़ी राति जे पेज ते असां हिकिड़ी पोस्ट छॾी आहे ऐं उते डायरी छपियल आहे ऐं उन डायरी जे हेठियां तव्हांखे शाइरी लिखणी आहे, पंहिंजी तहरीर लिखणी आहे, पंहिंजा अहसास लिखियल आहिनि।
राबेल जहिड़ी राति जो पेज ज़रूरु जॉइन कजो जेकॾहिं असांजो प्रोग्राम अव्हांखे वणे थो, अव्हां ॾिसंदा आहियो दिलचस्पीअ सां, त पोइ असांजे प्रोग्राम खे लाइक बि ज़रूरु कजो। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी महिरबानी सां हिन वक़्तु तक़रीबन 5,500 असांजा फॉलोअर्स थी विया आहिनि। एतिरनि माण्हुनि असांखे असांजे प्रोग्राम खे लाइक कयो आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। तमामु बि असांजे हिन साथ में हिन सफ़र में शामिलु थी सघो था। पाण ॻाल्हायूं पिया डिसंबर में, पर इन खां पहिरियां तव्हांखे इहो ॿुधायां त तव्हां टेलीफोन बि करे सघो था। इहो बि असां वटि हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे तव्हां ऐं असांजे राब्ते जो। हिकिड़ी कुर्ब जी कॉल बि आहे, अलाए जो केरु मुखातिब आहे, ख़बर पोइ पवंदी जॾहिं ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? मां यास्मीन थी ॻाल्हायां। यास्मीन कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? हा, तव्हां कीअं आहियो? आउं बि कुझु ठीकु आहियां। प्रोग्राम ॾिसो पियूं, कीअं थो लॻे असांजो प्रोग्राम भेण खे? तव्हांजो प्रोग्राम सुठो थो लॻे, तव्हां सां ॻाल्हाइण ॾाढी ख़्वाहिश थी। अच्छा, वॾी महिरबानी। अॼु तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वई? महिरबानी। तव्हांजो ॻाल्हाइण, तव्हांजो अंदाज़ सुठो थो लॻे न। अच्छा, वॾी महिरबानी। तव्हांखे असांजा कलाम वणंदा आहिनि जेकी प्रोग्राम नशर कंदा आहियूं? हा, असां शौक़ मां ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। कॉल त घणेई मिलायासीं पर नंबर अॼु मिलो। अच्छा, मिली वियो न? कोशिशि कामयाबी अची पवंदी, अॼु नेठि मिली वियो। अच्छा, छा ॿुधाईंदव असांखे? नंबर छा आहे न, कलाक माण्हू करे पोइ था नंबर मिलनि। अभी छा ॿुधाईंदव असांजे हिन प्रोग्राम में तव्हां? बस तव्हां सां ॻाल्हाए मूंखे शाइरी पसंदि आहे, बाक़ी ईंदी कोन्हे। अच्छा, ठीकु आहे भेण, तव्हां असांजे प्रोग्राम में मुखातिब थियो असां सां, वॾी महिरबानी तव्हांजी। ॾिसो, पाण ज़िक्र पिया कयोसीं डिसंबर जो, ऐं डिसंबर में डायरी जा वर्क बि पूरा थी वेंदा आहिनि। वरी का नई डायरी लिखबी आहे, वरी का वठबी आहे। हिकिड़े शाइर चयो त हिन साल हेल मुंहिंजी डायरीअ जा आख़िरी वर्क बचिया आहिनि, तो त मूंखे नए साल जी डायरी बि नाहे ॾिनी। हाणे आउं पंहिंजा ॾुख, पंहिंजा दर्द, पंहिंजा सूर सदमा किथे चिटींदुसि, किथे लिखंदुसि। ऐं ॾिसो, पाण पंहिंजी डायरीअ में अलाए जो छा कयो आहे। हेल ताईं शायदि ई के अणपूरा कम लिखिया आहिनि, या वरी आउं ईअं चवां त के गम लिखिया आहिनि। तव्हां पंहिंजी डायरी में छा लिखियो आहे मूंखे ख़बर नाहे, मूंखे ॼाण नाहे, पर के कैफ़ियतूं, के ॻाल्हियूं, के क़िसा, के तहरीरूं, के शेर साॻिया हूंदा आहिनि जेके हर माण्हू पंहिंजी पंहिंजी डायरीअ में वारे वारे सां लिखंदो वेंदो आहे। हर माण्हू अक्सर ईअं थींदो आहे जो डायरीअ जी शुरूआति सिक सां थियल हूंदी आहे। डायरीअ जी शुरूआति सिक सां थियल हूंदी आहे, ऐं ॾियण वारे जे नाले जी पेंटिंग वरी उन जे भिक सां थियल हूंदी आहे। अक्सर ईअं थींदो आहे त डायरी जी शुरूआति कंहिं सुठे शेर सां थींदी आहे, ऐं उन शेर मां दिलि जे इज़हार जी, दिलि जे कैफ़ियत जी ख़बर पवंदी आहे, दिलि जे इज़हार जी ख़बर पवंदी आहे, दिलि जो उन मां इज़हार थींदो आहे। ऐं जेकॾहिं कंहिंसां प्यारु थींदो आहे त पोइ वरी डायरीअ में लिखी छॾिबो आहे त या अल्लाह असांजे प्यार खे सलामत रखिजांइ। अॼु हू मूंसां मिलियो ऐं मूंसां बेहद खिलियो, हुनजे इन खिलण खे, हुनजे इन मुर्कण खे सदाईं सलामत रखिजांइ। ऐं जेकॾहिं कंहिंसां इज़हार नाहे थियल हूंदो, जेकॾहिं कंहिंसां प्यारु नाहे थियल हूंदो, त पोइ शायदि के माण्हू इहा सिट बि लिखंदा हुजनि पंहिंजी डायरी में त हिकु ॾींहुं मिठड़ा तूं मुंहिंजो सॾाईंदे, हिकु ॾींहुं मिठड़ा तूं मुंहिंजो सॾाईंदे, नालो तूं पंहिंजी दिलि ते मुंहिंजो लिखाईंदे, हिकु ॾींहुं मिठड़ा तूं मुंहिंजो सॾाईंदे। सो डायरी अवां मेंटेन जेकॾहिं कयो था, जेकॾहिं डायरी लिखंदा आहियो, तमामु घणा वॾा वॾा माण्हू बि डायरी लिखंदा आहिनि, ऐं नंढे खां नंढा माण्हू बि डायरी लिखंदा आहिनि। नंढा माण्हू ऐं इन करे चवां थो त सादा सबा जहिड़ा जिन खे अवां सम्झंदा आहियो त इहो कीअं थो करे सघे, ईअं इहो एॾी अकुल वारी ॻाल्हि कीअं थो करे सघे, इहो एॾी सोच वारी ॻाल्हि कीअं थो करे सघे, इन वटि अहिड़ा सुठा वीचार किथां आया, इहो नथो थी सघे ईअं। पर घणा माण्हू हक़ीक़तुनि में ॾाढा सुलझियल बि हूंदा आहिनि, समझदार बि हूंदा आहिनि। ऐं डायरी लिखण सां हिकिड़ो फ़ाइदो इहो पवंदो आहे त असां पंहिंजी पुराणी ज़िंदगीअ जी सॼी समूरी फिल्म उन में क़ैद कंदा आहियूं, ऐं पोइ वक़्त जी आधार ते उहा फिल्म रिवर्स करे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांखे ॼाण पवंदी आहे त असां कहिड़नि ॾींहंनि ते छा कयो हुयोसीं, असां सां कहिड़ियूं कहिड़ियूं वार्ताऊं थियूं हुयूं, असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं नसीब थियूं हुयूं। ख़ुशियुनि वारी ॻाल्हि त वणंदी बि आहे, ख़ुशियुनि वारी ॻाल्हि त दिलि खणंदी बि आहे, पर के तलख़ ॻाल्हियूं, के तलख़ किसा बि उन डायरीअ मंझि रहिजी वेंदा आहिनि।
के माण्हू डायरी न लिखंदा आहिनि इन भव में त किथे मथां डायरी कोई पढ़ी न वठे, किथे डायरी कॾहिं चोराइजी न वञे, असांजे अहसासनि जी असांजे कैफ़ियतुनि जी किथे कंहिंखे ख़बर न पइजी वञे। के माण्हू डायरी लिखंदा आहिनि त पोइ वरी अणसिधी रीति लिखंदा आहिनि, के माण्हू सां मुखातिबु थींदा आहिनि त पोइ अणसिधी रीति मुखातिबु थींदा आहिनि। जीअं आउं ज़िक्र करे चुकुसि त हू अॼु मूंसां मिलियो ऐं हू बेहद खिलियो, अॼु हुनखे इन रंग जो वॻो ॾाढो ठहे पियो। अलाह सां ॾाढो ठहे पियो ऐं हू हिन रंग में कुहे पियो। ऐं डायरीअ में तमामु घणियूं एक्टिविटीज़ बि लिखियूं आहिनि, तमामु घणा प्रोग्राम बि लिखिया आहिनि। त हिन ॾिहाड़े ते असां सां हीअ माजरा बि थी हुई के भोग, के नाराज़गियूं ऐं के तन्हायूं, के जुदाईअ वारियूं कैफ़ियतूं सभु डायरी में लिखी छॾिबियूं आहिनि। डायरी में अक्सर माण्हू शाइरी बि लिखंदा आहिनि ऐं उहा शाइरी जेकॾहिं अवां पंहिंजी डायरी में लिखी छॾी आहे का सुहिणी शाइरी कंहिं स्पेशल माण्हू जे लाइ, त पोइ उन स्पेशल माण्हूअ जे लाइ अॼु हिकु सिट असां ॾांहुं बि वणींदो, असां अवांजे स्पेशल माण्हू जे लाइ, अवांजे दिलि वारे दोस्त जे लाइ उहा सिट हिन प्रोग्राम में नशर कंदासीं। बल्कि आउं पढ़ंदुसि त अवां पंहिंजी डायरी में कंहिं स्पेशल जे लाइ छा लिखंदा आहियो। ऐं डायरी अक्सर माण्हू अक्सर नौजवान शादी खां पहिरियां घणी लिखंदा आहिनि डायरी, उनखां पोइ जी ख़बर न आहे मूंखे, पर डायरी लिखण जो जेको रुझान आहे उहो नौजवानी में घणो थींदो आहे। ऐं नौजवानी में त सुम्हण वेल सिरांदीअ भरिसां विहाणे जी डायरी पई हूंदी आहे। हीअ शादीअ खां पहिरियां जा किसा थो ॿुधायांव, ऐं शादीअ खां पोइ शायदि विहाणे जे हेठां के मथे जे सूरज जूं टिकियूं पयूं हुजनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जेको आहे सो पहिरियां हिकिड़ी डायरी मेंटेन कबी आहे, उन में शाइरी लिखबी आहे। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे ऐं ॾिसूं त केरु थो मुखातिबु थिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, फ़हीम जमाली, फिराम बकर जमाली। जमाली साहब ख़ुशि आहियो? तबीअत ठीकु आहे मुंहिंजे भाउ जी? क्लास जा करम तमामु बहितरीन, तव्हां कीअं ख़ुशि आहियो? आउं बिल्कुलु ज़बरदस्त फर्स्ट क्लास। मूंखे ॾिसो पिया टीवी ते प्रोग्राम कीअं पियो लॻे असांजो? तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, तमामु नाइस आहे, जेतिरो तारीफ़ कजे घटि आहे। तव्हांजे प्रोग्राम जो बाक़ाइदे इंतज़ारु रहंदो असांखे। वॾी महिरबानी आहे, लख थोरा तव्हांजा। इंतज़ारु रहंदो आहे, यानी प्रोग्राम तव्हांखे वणंदो आहे। असांजे प्रोग्राम में छा दिलचस्पी सां ॾिसंदा आहियो? कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे मोहींदी आहे? तव्हांजो ॻाल्हाइण जो स्टाइल, जेको शाइरी तव्हां गुनगुनाईंदा आहियो, या पुराणा सॉन्ग जेके स्पेशल पाकिस्तान थींदा आहिनि, जेके पुराणा लेजेंड फनकार हुआ, दुनिया चरियो आहे, उन्हनि खे तव्हां यादि कंदा आहियो, तमामु ख़ुशी थींदी। सही पिया चओ। घणे अरसे खां, केतिरे वक़्त खां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया? जॾहिं खां तव्हां स्टार्टिंग कई आहे तॾहिं खां ॾिसूं था। वाह साईं वाह। जॾहिं खां असां प्रोग्राम शुरू कयो आहे उन्हनि ॾींहंनि खां वठी ॾिसो पिया। मुखातिबु तव्हां अॼु थिया आहियो? जी सा मुखातिबु अॼु थिया आहियो एतिरनि ॾींहंनि खां? बसि वरी कोशिशि कंदा आहियूं, प्रोग्राम में शामिल थींदा आहियूं, कॾहिं काल लॻी वेंदो आहे, कॾहिं न, पर ॾिसंदा रेगुलर आहियूं। कुझु ॿुधाइणु चाहींदो? शाइरी आहे त ॿुधायो सो। हा, उस्ताद माण्हू फोटे जा कुझु ॿ टे लफ़्ज़ आहिनि। जी जी जी। इश्क मोहब्बत वारो कदम याद सनम या विसरी वई। इश्क मोहब्बत वारो कदम याद सनम या विसरी वई। वाह साईं वाह, ॾाढो सुहिणो। पर हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम बि अव्हांखे ॾेखारण वारा आहियूं, जेकी घर में वेही असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया। हीउ कलाम असांजे पाड़ेसरी मुल्क में बि फिल्मायो वियो, पर हीउ कलाम असांजो आहे, असांजी मिल्कियत आहे। तव्हां हिन कलाम खे ॾिसो ऐं ॿुधो। अपने खुदा से मांग ली मैंने तेरी वफा सनम, बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें। ख़ूबसूरत कलाम ॿुधोसीं मेहदी हसन ऐं नाइद अख्तर जी आवाज़ुनि में। यकीनन अव्हांखे इहो कलाम वणियो हूंदो ऐं असांजो प्रोग्राम बि अव्हांखे वणे थो। हिकिड़ी टेलीफोन कॉल आहे, मुखातिबु थियूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इरशाद भाउ, ख़ुशि आहियो? अदा बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। आउं ठीकु आहियां। केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? अब्दुल खटपर पियो ॻाल्हायां, सऊदी अरब खां। जी साईं, सऊदी वारा दोस्त ख़ुशि आहिनि? ठीकु आहियो अव्हां सभई दोस्त? अलाह जा एहसान तव्हांजे तमामु हिकिड़ो शिदत सां असांखे इंतज़ारु हूंदो आहे। माशाअल्लाह प्रोग्राम जो जीअं नालो आहे राबेल जहिड़ी राति, जी भाउ। तव्हां कीअं जेके आहिनि गुल फेरींदा आहियो ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहियो। तव्हां ख़्याल सां बि तव्हांजो तमामु बहितरीनु तरीक़ो आहे।
भई वो महिरबानी। असां पंहिंजो डायरेक्टर साहब खे बि कुझु गुज़ारिश कईसीं, हाणे उहो तव्हांखे नथा वरी यकीन करे ॿुधायूं। इनशाला उमेद आहे त असांखे रिस्पॉन्स मिलंदो। बिल्कुलु त हाणे मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, हिकिड़ो शेर आहे शहीद मेमन तक़रीबन हफ़्तो खनि थियो गुज़ारे विया। जी साईं, इरशाद कयो। उनजा कुझु बोल आहिनि त ज़ख़्म सारा सिबी रहियो आहियां, ज़ख़्म सारा सिबी रहियो आहियां, तूं न आहे बि जी रहियो आहियां। तूं न आहीं बि ज़ख़्म सारा बि रहियो आहियां, तूं न आहे बि जी रहियो आहियां, दिल जी पारत हुजई ओ तन्हाई, दिल जी पारत हुजई ओ तन्हाई, मां सफ़र ते वञी रहियो आहियां। वाह, ये सईद मेमन साहब जा बोल आहिनि। ऐं सईद अल्लाह मेमन ताला साहब जन्नत नेठ खे सफ़र नसीब ते। कंदो। इहे जेके आहिनि बिल्कुलु ॻाल्हियूं ई रहिजी वेंदियूं आहिनि, हे दुनिया फ़ानी आहे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। त हिते सभु दोस्त आहिनि, हिकिड़ो पंहिंजो सजा पियो बाक़ी वेठो आहे, उहो बि प्रोग्राम ॾिसे थो। जी साईं, ऐं ॿियो जेको आहे असांजो अब्दुल अज़ीज़ बोलड़ो आहे, उहो बि प्रोग्राम तव्हांजो ॾिसी रहियो आहे, हाणे दाख़िल थियो आहे। तव्हां तमामु प्रोग्राम जी वाखाण कंदा आहियूं। तव्हां टीम खे सलाम, ॾिसंदड़नि खे सलाम, महिरबानी। मैं बि ॾिसो पाण इन खां पहिरियां डायरी जो ज़िक्र करे रहिया हुआसीं। कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आउं हिकिड़ी डायरी वठां ऐं हुन में सॼे साल जो इंसाफ़ छो कयां, पूरी डायरी हिकु महिल ई भरे छॾिजे पंहिंजनि अहसासनि सां। ऐं हुन में आउं सोचींदो आहियां त पंहिंजा अहसास ईअं चिटियां जीअं शाह अब्दुल लतीफ़ बेटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते चिट साली थियल आहे, ईअं चिटे छॾियां पंहिंजा अहसास। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे पंहिंजी सुंदरता, पंहिंजी सचाई, पंहिंजी सूंह वारा लफ़्ज़ उन में चिटे छॾनि। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त डायरी लिखी छॾिजे हिकिड़े ई ॾींहं में। अव्हां बि डायरी लिखण जा आदी आहियो ऐं पंहिंजी डायरीअ मां का ख़ूबसूरत सिट सां न उमाणींदो, पर आउं सच पुछो त कॾहिं बि कागज़नि वारी डायरीअ जो इस्तेमालु न आहे कयो। मूं न कॾहिं अहिड़ी डायरी वरिती आहे, न ई कॾहिं मिली आहे। बसि असांजी ज़िंदगी ईअं ई हली आहे। हा, बाक़ी हिकिड़ी डायरी आउं बि मेंटेन कंदो आहियां। हिकिड़ी डायरी मूं वटि बि आहे ऐं उहा आहे मुंहिंजे दिलि जी डायरी। मुंहिंजे दिलि जी डायरी में आउं पंहिंजा अहसास जमा कंदो आहियां। ऐं अव्हां ॼाणणु चाहींदो, यकीनन अव्हां हिन वक़्तु सोचींदो त दिलि जी डायरी में, मुंहिंजे दिलि जी डायरी में छा लिखियलु हूंदो आहे। मुंहिंजे दिलि जी डायरी जो जेको पहिरियों सिफ़ो आहे, जेको पहिरियों वर्क आहे, मुंहिंजी दिलि जी डायरीअ जी जेका शुरूआति थींदी आहे, शुरूआत में पहिरें सिफ़े ते मूं अता मोहम्मद हामी साहिब जो इहो शेर लिखी छॾियो आहे त कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मज़हब असांजो आहे मुहबत, ख़ुदा गवाह। इहो मुंहिंजी दिलि जी डायरीअ जी जेका आहे न सा पहिरें सिफ़े ते तहरीर आहे। ऐं दिलि जी डायरीअ जे ॿिए सिफ़े ते मूं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई रहमतुल्लाह अलैह जो इहो बैत लिखियो आहे त अखियुनि में थी वियो त आउं वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾेह आउं न पसां की वियो। इहो मुंहिंजी दिलि जी डायरीअ जे ॿिए सिफ़े ते लिखियलु आहे। मुंहिंजी दिलि जी डायरीअ जे टें सिफ़े ते छा लिखियलु आहे, ॼाणणु चाहींदो? ॼाणणु चाहींदो? अव्हांखे आउं ॿुधायां थो, पर हिकिड़े ख़ूबसूरत कलाम खां पोइ। ऐं हीउ कलाम बि यकीनन ॿियनि कलामनि जी अव्हांखे वणंदो, त पोइ कलाम ॾिसो, ॿुधो ऐं पोइ मोटी अचो। भली कार चऊं था, तमामु घणो फीडबैक मिले पियो ऐं तमामु घणा सॼण दोस्त, असांजा पीढ़ी प्यारा, असां जूं अदियूं, असांजूं भेनरूं अमड़ियूं हिन वक़्तु प्रोग्राम खे ॾिसनि पियूं। उन्हनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जो नाम वठूं था, पर हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महिरबानी महिरबानी। केरु पिया ॻाल्हायो? मासूम अरिशा मेहरमा। मासूम अरिशा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? तव्हांखे भला सी थो थिए चाहिए ॾकी ॾकी? वाकई त सी त आहे न, पोइ सी खपे छा? अच्छा, हिते असां वटि कराची में सी न आहे न, हिन जे करे ख़बर नथी पए। न, पोइ मेड़ में त ॾाढो सी आहे न, कराची में कोन्हे त। हेॾे मेड़ में इलाही सी आहे लॻे थो, है न? न, असांखे कुझु घणो थींदो आहे। अच्छा, प्रोग्राम कीअं थो लॻे अॼु तव्हांखे? प्रोग्राम तमामु सुठो थो हले, टॉपिक बि तव्हांजो इलाही सुठो आहे। वॾी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॾिसंदियूं आहियो, अॼु छा ॿुधाईंदियूं? अॼु बि हिकिड़ो सॉन्ग ॿुधाईंदासीं, पर जीअं त डिसंबर महीनो पियो हले, हुनजा लास्ट ॾींहं पिया था हलनि, त पोइ त चवंदा आहिनि माण्हू त डिसंबर में माण्हुनि जा सुत्र सुर बि जाॻी पवंदा आहिनि। छा थींदो आहे डिसंबर? चवंदा आहिनि माण्हू त डिसंबर महीने में माण्हुनि जा सुत्र सुर बि जाॻी पवंदा आहिनि। हा, बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। सही पई चओ, तव्हां सही ॿुधो आहे। हा न, अलाए असां वटि त ख़ैर अहिड़ो कुझु कोन्हे,
त पोइ तव्हां को दर्द ॿुधायो। हा अॼु हिकिड़ो सेड सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदसि ऐं इहे गानो उन्हनि खे डेडिकेट कंदसि जेके ॾुखायल आहिनि। अलाह साईं हर कंहिंखे पनाह ॾे पर जंहिंखे दिलि आहे उन्हनि वटि दर्द। ठीकु आहे, तव्हांजी दुआ अॻी वई, तव्हांजो बैलेंस ख़तमु थी वियो। सो महिरबानी मासूम रिशा, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियूं ऐं तव्हांजे दर्द जी ॻाल्हि रुकिजी वई, कटिजी वई, उहा पूरी न थी सघी। अलाह कंदो, तव्हां चवणु पिया चाहियूं शायदि त अलाह कंदो त जंहिंखे ॾुख मिलिया आहिनि उन्हनि जा ॾुख दूरि थींदा। डिसंबर जो महीनो विछोड़ो ॾींदो आहे। आरज़ू मुगेरी साहिबा असांजो प्रोग्राम ॾिसे पई ऐं चवे पई अस्सलाम वालेकुम ब्रो, आई एम फ्रॉम लाड़काना and I am watching your show on Sun TV. I like it so much bro, and also like your voice, mashallah, thank you. ऐं मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी भेण हिन वक़्तु शहदाद कोट में प्रोग्राम ॾिसे पई, नूर हुनजो नालो आहे, नूर सुमरो, ऐं चवे पई त मुंहिंजी शाइरी ज़रूरु पढ़िजो। दिसंबर तुम क्यों आए हो बिना सावन बिना साजन। वॾी महिरबानी तव्हांजी बि। ऐं हिन वक़्तु रेडियो पाकिस्तान जा तमामु घणा हिकिड़ा मानाइता दोस्त असांजा प्रोग्राम ॾिसनि पिया। हिकिड़ो घोटकी रेडियो जो दोस्त आहे रशीद कलेरी साहिबु प्रोग्राम ॾिसे पियो। अदा रशीद, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾु आहे वरी अॼु हिकिड़ो ख़ैरपुर रेडियो जो दोस्त रशीद कलेरी बि पहिरियां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते रहियो आहे ऐं हिन वक़्तु अयाज़ अली मेमन उन वटि महिमान बणिजी आयल आहे ऐं हिन वक़्तु प्रोग्राम गॾिजी ॾिसनि पिया। अयाज़ ऐं रशीद, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांजो ई हिकिड़ो दोस्त मुल्तान में असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। मुल्तान में आहे हाजी ज़ाहिद संदीलो। अदा तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसो पिया ऐं असां ताईं तव्हां नियापो माणियो आहे। ऐं हिन वक़्तु अदी असांजी हिकिड़ी भेण फ़ाइज़ा सिंधड़ी में प्रोग्राम ॾिसे पई ऐं उनजी भेण आहे नसीम, इहे बि असांजे प्रोग्राम खे ॾिसनि पिया, पसंदि कनि पिया। इन्हनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हां असांजे पेज ते असांखे हिन प्रोग्राम खे जेकॾहिं लाइक कंदा आहियो त असांजे पेज ते ज़रूरु अचो। ऐं पेज ते हिकिड़ी पोस्ट ॾियल आहे त अव्हां पंहिंजी डायरी में छा स्पेशल लिखियो आहे हिन साल, का बि सुहिणी ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदो। ऐं आउं चवां पियो त ॻाल्हि खे नटाए वञिजे, पर तमामु घणा दोस्त पेज ते मैसेज कनि पिया त तव्हांजी दिलि जी डायरी में बाक़ी छा लिखियलु आहे। सो आउं अलाए किथे पहुतो हुयुसि, आउं पहुतो हुयुसि शायदि ॿिए सिफ़े ते, जंहिंमें मूं चयो हुयो त ॿिए सिफ़े ते लिखियलु आहे त अखियुनि में थी वेहो त आउं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾेहो आउं न बसां की ॿियो। ऐं दिलि जी जेका डायरी आहे, दिलि जी डायरीअ जे 3 सिफ़े ते जेको मूं लिखियो आहे, हिकिड़ी धुंधली तस्वीर पहिरियां चिटरी आहे ऐं हुन तस्वीर जे हेठियां लिखियो अथमि त तुंहिंजे प्यार जे लाइक़ु न आहियां मां। मीर अब्दुल रसूल मीर जो कलाम आहे इहो। हुन जा ॿोल लिखिया अथमि त तुंहिंजे प्यार जे लाइक़ु न आहियां मां, केॾो बि खणी तोखे चाहियां मां, तुंहिंजे प्यार जे लाइक़ु न आहियां मां। आउं सादो आहियां, आउं तुंहिंजे प्यार जे लाइक़ु न आहियां, आउं बानो आहियां तुंहिंजो, आउं नौकर आहियां तुंहिंजो। ऐं आउं जेका दिलि जी डायरी लिखां पियो या दिलि जी डायरी में जेकी ॻाल्हियूं महफ़ूज़ कयां पियो, उन जा कुझु सिफ़ा मां ताईं हिन वक़्तु पहुचायां पियो। दिलि जी डायरी जो जेको चोथों सिफ़ो आहे, चोथे सिफ़े ते मूं 4 ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि लिखी आहे त कुर्ब कॾहिं कसारो न थींदो। इहा पहिरीं ॻाल्हि आहे चोथे सिफ़े जी, जंहिंमें 4 ॻाल्हियूं मूं लिखियूं आहिनि त कुर्ब कॾहिं कसारो न थींदो। ऐं ॿी ॻाल्हि लिखी आहे त साथ ॾिबो सचाईअ सां। ऐं टीं ॻाल्हि लिखी आहे त सिक सदाईं सलामत रहंदी। ऐं चौथीं ॻाल्हि लिखी आहे त मरी वियासीं त पोइ नसीब खे चइजांइ। सो बहरहाल अञा 1 2 3 4 सिफ़ा त आहिनि डायरी जा, त तमामु घणा सिफ़ा आहिनि, 7 जी तादाद में। दिलि जी डायरी जंहिंजा सिफ़ा कंहिं बि साल में खुटी न सघे, कॾहिं बि न खुटी सघे। दिलि जी डायरी रोज़ु लिखिजे थी, उन ते रोज़ु नयूं कैफ़ियतूं नवां इज़हार थियनि था ऐं नवां के ख़्याल सर्जनि था। आउं जेकॾहिं पंहिंजे दास्तान बयानु कंदुसि त पोइ सॼो प्रोग्राम आउं पंहिंजी दिलि जी डायरी ॿुधाईंदो रहंदुसि। हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे। प्रोग्राम जे सफ़र खे बि अॻिते वधायूं न, प्रोग्राम जो सफ़र बि थोरो टाइम हूंदो आहे। सो चलें तो कटी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता, मुसरत नज़ीर खे। हाँ जी, आहिस्ता आहिस्ता हमारे प्रोग्राम का भी सफ़र चलता जा रहा है और इस वक्त हमारे प्रोग्राम में
टाइम हो गया है, वक्त हो गया है कि आपकी तहरीरें शामिल की जाएं। इससे पहले एक कुर्बची कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केर पिया ॻाल्हायो भाउ? साजिद से लोड जोई शहर खां। कीअं आहियो तव्हां साजिद? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे जी? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿाहिरि निकिरो फर्स्ट क्लास फिट फाटे वन। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? आऊं त टीवी ते नज़र अचां पियो न, ठीकु पियो नज़र अचां, ख़ुशि पियो नज़र अचां। बिल्कुलु माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास। अल्लाह साईं हमेशह तव्हांखे ईअं मुस्कुराईंदो रहे। वॾी महिरबानी। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे बाबति? अॼु माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम त तमामु बहितरीनु आहे, पर अॼु ॿ टे बोल यादि आहिनि उस्ताद मंज़ूर सखराणी जे गाने जा, चओ त कुझु ॿुधाए छॾियूं तव्हांखे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, झुंगारियो पोइ। अखियुनि ते रखी हथ कसम तो कयो, वाह। अखियुनि ते रखी हथ कसम तो कयो, यादि कर ओ बेवफा तो छा छा चयो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। यादि कर ओ बेवफा तो छा छा चयो। विधो आहे तोखे ज़माने भुलाए, छॾियाऊं असांखे ऋण में रुलाए, छॾियाऊं असांखे ऋण में रुलाए। वाह साईं वाह, वॾी महिरबानी आहे तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं प्रोग्राम में शामिलु कयूं था हिन वक़्तु असांजी हिकिड़ी भेण कोनिन अली प्रोग्राम खे ॾिसे पई, चवे पई त सबसे बेहतरीन डायरी तो हमारा दिल ही है, जिस पे किसी को कोई हक नहीं होता, दिल की डायरी कोई भी पढ़ नहीं सकता। और जी इस वक्त हमारा प्रोग्राम शिकारपुर में असांजी हिकिड़ी ॿी ॾिसंदड़ अलीना साहिबा प्रोग्राम खे ॾिसे पई, ऐं उन्हनि जो भाउ आहे जहांगीर, ऐं उन्हनि जी ॿी भेण सना, ऐं उन्हनि जी अमड़ दुआऊं करे पई, प्रोग्राम खे ॾिसे पई। अमड़, वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसो पिया। इन खां पहिरियां जो पाण ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं, इन खां पहिरियां जो पाण अञा का कुर्ब जी कचहरी कयूं, हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे जेको पंहिंजे वक़्त में तमामु घणो वॼियो हर हंधि ते। इमाम बख़्श ज़रदारी जो ख़ूबसूरत आवाज़ तव्हां सभिनी जे लाइ। तव्हांखे यकीनन हीउ कलाम वणंदो। मोटी ईंदासीं, वञो केॾांहुं न, कचहरी पंहिंजी अञा जारी आहे। सुपरी तोखे सिक मां बिल सॼा ऐं सारिया, वेठो तुंहिंजूं वातड़ियूं ऐं निर्मल निहारिया, पिरी तुंहिंजे पिरत खे, पिरी तुंहिंजे पिरत खे ऐं पल पल पुकारिया, हाणे हारो थो आया बिन हजूं तोला हिजर में। आदार वॾा थयुनि जा, आदार वॾा थयुनि जा, सही तूं न सघंदे तन जा, सही तूं न सघंदे तन जा। अॼुकल्ह दिलकश यार पुस्तका था ॾियनि, अॼुकल्ह दिलकश यार पुस्तका था ॾियनि। आधार वॾा थयुनि जा, आधार वॾा थयुनि जा, सही तूं न सघंदे तन जा, सही तूं न सघंदे तन जा। अॼुकल्ह दिलकश यार पुस्तका था ॾियनि, अॼुकल्ह दिलकश यार पुस्तका था ॾियनि।
कसे यार को दगा साजिया वे अजकल दिल कसे यार को दगा साजिया हजार बदात यूनन जा हजार बदात यूनन जा सही सूरन कगदे तन जा सही सूरन कगदे तन जा रे अजकल दिल कसे यार को दगा साजिया वे अजकल दिल कसे यार को दगा साजिया मुद्दू मोटी आयूं अला पर मोटा की न मुजीब छपर में छड़े विया बिल पुठल खेत करीब अन आरफ यार अजीब बिल कूदर मंझ गॾे विया आहे मन में जन्नत प्यारी आहे मन में जन्नत प्यारी कंदा तेरा करवाई दे वफाई कंदा तेरा करवाई दे वफाई रे अजकल दिल कसे यार को दगा साजिया रे अजकल दिल कसे यार को दगा साजिया हजार बदात यूनन जा हजार बदात यूनन जा सही सूरन कगदे तन जा सही सूरन कगदे तन जा रे अजकल दिल कसे यार को दगा साजिया रे अजकल दिल कसे यार को दगा साजिया अठई पहरोन अला मूंखे आहे मुबाह जी ॿियो कंदी कपर कोन तोरी मुंहिंजा सुपरी अला बख़्श उनड़ खे अजायो अला बख़्श उनड़ खे अजायो आहे याद सजण जी सतायो आहे याद सजण जी सतायो रे अजकल दिल कसे यार को दगा आज़ार वॾा थी वञनि जा अॼुकल्ह दिलि वठी पोइ यार दगा था कनि माण्हू इमाम बख़्श ज़रदारी जे आवाज़ में ख़ूबसूरत कलाम मूंखे ॾेखारियोसीं ऐं यकीनन इहो कलाम वणियो हूंदो ऐं इहो कलाम वक़्त जो मशहूरु कलाम आहे इमाम बख़्श ज़रदारी जो ओज जो ज़मानो कैसेट कल्चर जो ओज जो ज़मानो जॾहिं ट्रैक्टरनि में बसुनि में होटलुनि ते इहे कलाम वॼनि था विया इहो बि हिकिड़ो दौरु हुयो जेको हाणे पूरो थी वियो इन वक़्तु हिकिड़ी कुर्ब जी काल आहे का भेण असां सां मुखातिब थियणु चाहे थी हुनखे भली कार चई वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी केरु पियूं ॻाल्हायो भेण अदा ज़ारा शाह थी ॻाल्हायां ज़ारा शाह किथां पियूं ॻाल्हायो अदी जोहर मां कराची किथां जोही मां गुलिस्तान जोहर खां अच्छा गुलिस्तान जोहर मां अच्छा ठीकु आहे कराची मां पई ॻाल्हायो तव्हां ईअं चओ न कीअं आहियो मां ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में अल्लाह अल्लाह जो करम तव्हां ख़ुशि वेठा आहियो आउं बिल्कुलु ठीकु आहियां ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसो पियूं छा चवणु चाहींदियूं हा बिल्कुलु अदा असां ॾिसंदा आहियूं पूरी फैमिली सां गॾिजी ॾिसंदा आहियूं केरु केरु फैमिली में ॾिसंदो आहे ॿियो फैमिलीअ में भाइर भेनर सभु भाॼाई भाटिया भाणेजा
प्रोग्राम लॻे थो पोइ उन्हनि सभिनी खां तव्हांखे वधीक वणंदो आहे, तव्हां टेलीफोन कयो आहे हिन करे। न मां तव्हांजो गौर सां ॾिसंदी आहियां, ॾिसंदी आहियां, ॿुधंदी बि आहियां। अच्छा, गौर सां छा ॿुधंदियूं आहियो? कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि अथव? ॻाल्हियूं ॿुधंदी आहियां। अच्छा, मुंहिंजी का पुराणी ॻाल्हि का यादगिरी ख़बर पए त तव्हां केतिरो गौर सां मूंखे ॿुधंदियूं आहियो? अच्छा, पुराणी का ॻाल्हि? हा ॿुधायो, मुंहिंजे प्रोग्राम जी का ॻाल्हि, मां कुझु चयो हुजे। ॻाल्हि इहा त तव्हां जेको आहे जीअं डिसंबर शुरू थियो आहे त हिन ते ॻाल्हाइण शुरू कयो। डिसंबर ख़तमु थींदो त असां बि ख़तमु थी वेंदासीं। अलाह न करे, अलाह न करे, असां इहो नथा चवणु चाहियूं तव्हां डिसंबर जे हवाले सां घणो आर्टिस्टनि जो अहिड़ो कयो आहे जो ख़ौफ़ अदा न कयो। जी दी जी, बसि डिसंबर जो महीनो आहे, महिमान महीनो आहे, चऊं था त महिमान महीने ते ॻाल्हायूं थोरो त सुठो आहे। तव्हां छा ॿुधाइणु चाहींदा? पर एॾो सर्द न कयो न प्रोग्राम खे। छा कयां? एॾो सर्द न कयो न प्रोग्राम। सर्द? हा बिल्कुलु, डिसंबर जी ॻाल्हि था कयो, कराची में थधि न आहे त वरी अहसास थो थिए त ॻोठ वञिजे। हा त ख़बर पए न, डिसंबर सर्दीअ जो महीनो आहे, सियारे जो महीनो आहे, बहरहाल गरम कयूं था डिसंबर खे। जी हा, थोरो गरम बि माहौल हुजे। ठीकु आहे, तव्हां कुझु अहिड़ो ॿुधायो जीअं बाक़ाइदा ईअं माहौल में गर्मी अची वञे। न तव्हां इहो मां ॿुधायां न, मुंहिंजी चाची तव्हांजो प्रोग्राम तमामु गौर ऐं फिक्र सां ॿुधंदी आहे। जी दी। जेकॾहिं उहा का कमिश्री त अञा वधीक बहितर ईंदी, छो जो उहो घणे अरसे खां थी ॿुधे, मां हाणे ॿुधणु शुरू कया ॾिसां। अच्छा, पोइ उहा ॿुधाईंदी कुझु? न उहे फ़िलहाल मूं वटि मौजूदु न आहिनि। अच्छा, काॾे वई आहिनि? मूंखे हिते ई आहिनि पर घर में मौजूदु न आहिनि। माना हिन दुनिया में मौजूदु आहिनि न, अलाह ख़ैर करे। न न अलाह न करे, ॻाल्हि न कयो। अलाए मूं चयो हिते मौजूदु न आहे। मूंखे मार ॾियारींदो छा? हलो अलाह साईं ख़ैर कंदो। कुझु ॿियो चवणु चाहींदियूं, को शेर ॿुधाइणु चाहींदियूं? मां पंहिंजो शेर? जी पंहिंजो शेर ॿुधायां न कंहिं सुठे शाइर जो ॿुधायां? पंहिंजो ई, जेकॾहिं शाइरी कयो थियूं त पोइ त अञा सुठी ॻाल्हि, इहो त सोने ते सुहागो। जी पंहिंजो ॿुधायो। न हाणे शेर को मंज़र ते आयो न आहे त वरी तव्हां ॿुधो ऐं तव्हां जेको आहे ग़लति राय ॾियो हुन ते। जी इहो फ़िलहाल जीअं तव्हांजे दिलि जी डायरी आहे न, असांजी बि ईअं दिलि जी डायरी आहे। ऐं दिलि जी डायरी जो को अहसासु जीअं मूं ॿुधायो आहे ईअं ॿुधायो वठो भला। का हिकिड़ी हा त पोइ तव्हां नथा ॿुधायो त असां कीअं ॿुधायूं? का हिकिड़ी सिट कंहिं स्पेशल माण्हू जे लाइ? जी का हिकिड़ी सिट कंहिं स्पेशल माण्हू जे लाइ ॿुधायो। अच्छा, कंहिं स्पेशल माण्हू जे लाइ? हा हा ॿुधायां थी। केरु आहे स्पेशल उहो माण्हू? स्पेशल माण्हू त को कोन्हे को। पोइ कीअं ॿुधाईंदव? पंहिंजो पास लाल स्पेशल आहे। हलो ठीकु आहे, ठीकु आहे, ॿुधायो। पंहिंजे लाइ शेर थी ॿुधायां। जी ॿुधायो, ॿुधाए वठो जल्दी। शाइर तव्हां ॻोल्हिजो। जी। मुंहिंजो मन नचण लाइ आतो, साज़ अंदर जा छेड़े खेर, जी गोड़नि साम्हूं रेज कयो आहे, मन जी धरती छेड़े खेर, वाह गेल सॼो आहे भोरा भोरा, वाह मूंखे हाणे नेड़े थियो। वाह, ॾाढो सुहिणो, ॾाढो सुहिणो। इन ई कलाम जे पस मंज़र में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम असां वटि बि आहे, उहो बि अव्हांखे ॾेखारियूं था, ॿुधायूं था। इन कलाम खां पोइ वठी ईंदासीं, तव्हांजूं तहरीरूं शामिलु कंदासीं। असां सां गॾु रहिजो। मैं तेरा शहर छोड़ जाऊंगा। ख़ूबसूरत नगमो मूंखे यकीन वणियो हूंदो हिन वेल हिन पैर में, राति जे हिन पैर में। हिकिड़ी भेण असां सां मुखातिब थियणु चाहे थी कोयठा मां, हुमेरा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम भेण, कीअं आहियो? मां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा, सभु ख़ैर ख़ैरियत आहे। छा चवणु चाहींदियूं? उम्मीद आहे की असांजी टीम बि सॼी ख़ैर ख़ैरियत सां हूंदी। जी अदी, असीं ठीकु आहियूं। छा चवणु चाहींदियूं असांजे प्रोग्राम बाबति? जी अदा, दिसंबर जे ख़ूबसूरत मौसम में जंहिंमें तव्हांजो लहजो बि दिसंबर वांगुरु उदास आहे। जी 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 बिल्कुलु सही। दिसंबर के मौसम में याद की जमीनों पे इतनी धूल उड़ती है, वाह। आँख के किनारों पे सारे खुशनुमा मंजर धुंधला जाते हैं, आँख के किनारों पे सारे खुशनुमा मंजर धुंधला जाते हैं, कुछ नजर नहीं आता। आस के दरीचों से रात डूबने तक दिसंबर के मौसम में, आस के दरीचों से रात डूबने तक दिसंबर के मौसम में खूब गुनगुना लो, खुल के मुस्कुरा लो, चैन मगर नहीं आता दिसंबर के मौसम में। चैन मगर नहीं आता। बेसबब भी आंखों में नमी सी रहती है, बेसबब भी आंखों में नमी सी रहती है, जिंदगी मुकम्मल हो
फिर भी रात में कुछ कमी सी रहती है दिसंबर के मौसम में। वाह दूर की मुसाफत पर जाने वाला कोई भी लौट नहीं आता दिसंबर के मौसम में। वाह थैंक यू वदा, थैंक यू। महिरबानी अथी मेरा हिन वक़्तु असांजो प्रोग्राम कराची में असांजो पुराणो ॾिसंदड़ दोस्त ख़ालिद जूनी जो साहिबु ॾिसे पियो ऐं चवे पियो त हुनजो फ़र्ज़ंद राही पाकिस्तान आयल आहे ऐं हिन पहरनि में हिननि साथ हुन समातुनि में जॾहिं हू प्रोग्राम असांजो ॾिसी रहियो आहे त उन्हनि जे घर में हिकिड़ी ख़ुशी पई आहे, शादी आहे उन्हनि जी भाइटीअ जी ऐं कुरतुल ऐन साहिबा जी। अलाह साईं उनजे इन ज़िंदगी जे नए सफ़र खे ख़ूबसूरत बणाए, असां इहा दुआ कयूं था। ऐं हिन वक़्तु संदसि शाइरी पढ़ूं था ख़ालिद जूनी जो साहिब जी। चवे पियो त जिसको लेने ताजरों का दस्ता निकला, जिसको लेने ताजरों का दस्ता निकला, बिकने आया तो तवक्को से भी सस्ता निकला। ऐं देखा है हमने ये आजमा कर धोखा दे जाते हैं लोग अक्सर करीब आकर। वाह, ॾाढो सुहिणो ख़्यालु। ऐं हिन वक़्तु जेकी साहतूं ऐं समाहतूं असांखे ॾिसनि पियूं जिन तहरीरूं उमाणियूं आहिनि उन्हनि जूं तहरीरूं शामिलु कंदा हलंदासीं। ख़ालिद जूनी जो साहिब जी तहरीर खां पोइ हिन वक़्तु लैला गुल लगारी साहिबा चवे थी त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। वो दर्जन भर महीनों से ज़रा मुमताज़ लगता है, दिसंबर किस लिए आखिर हमेशा ख़ास लगता है। बहुत सहमी हुई सुबहें उदासी से भरी शामें, दोपहरें रोई रोई सी, वो रातें खोई खोई सी, गरम दाबेज सालों का, वो कम रोशन उजालों का, वो दर्जन भर महीनों से ज़रा मुमताज़ लगता है, दिसंबर किस लिए आखिर हमेशा ख़ास लगता है। बाबर अली जागीरनी साहिब खैरपुर में असांजो प्रोग्राम ॾिसंदो आहे। ही दोस्त चवे थो त शाम से आँख में नमी सी है, आज फिर आपकी कमी सी है, दफन कर दो हमें कि सांस मिले, नब्ज़ कुछ देर से थमी सी है। वाह। ऐं नेहा दीवान साहिबा चवे पई त कंहिं ॾींहुं मां बि हिन लहंदड़ सिज वांगुरु तुंहिंजी ज़िंदगीअ मां हमेशह लाइ लही वेंदुमि, पर अक्सर इहो शाम जो मंज़र तोखे हमेशह लाइ रुआरींदो रहंदो। वाह। फलक शबीर जूने जो साहिब चवे पियो त तोसां निभाइणु पिए चाहियोसीं, पंहिंजो बणाइणु पिए चाहियोसीं, ख़्वाबनि जी हसीन हिन नगरीअ में घरड़ो अॾाइणु पिए चाहियोसीं, हिन दौर जे रिवाजनि खां पहिरीं सिरड़ो बचाइणु पिए चाहियोसीं, मन अंदरि मंझि जे पाए आ उथी, मन अंदरि मंझि जी बाहि आ उथी, तंहिंखे उझाइणु पिए चाहियोसीं। ऐं रेहान अली महेसर साहिब हिन वेले असांजो प्रोग्राम ॾिसे पियो, चए पियो त लौट आओ के तेरी याद आ रही है, मेरी जान जा रही है, लौट आओ न के तेरी याद आ रही है। लैला गुलगारी साहिब चवे पई साहिबा लैला गुलगारी डिगड़ी में तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां, दिसंबर आएगा जाना कि फिर एक साल तेरी याद के समंदर में उतर कर जाने वाला है, यही दिल फिर रोने वाला है। नेहा दीवान साहिबा चवे थी त घड़ी पल जो साथ कंहिंजो ओ साईं, असां मौत ताईं विसारींदा न आहियूं, असां जेकॾहिं लाहींदा आहियूं त पोइ निभाईंदा आहियूं। वाह। महबूब अली कुंभर साहिब चवे पियो सिंध ऐं दिसंबर तूं वरी आहीं, दिसंबर जे पिछाड़ियुनि रातिनि में सुंजे इनकलाबी सुरीले सुर सरमद सिंधीअ जी यादि ताज़ी करे छॾी। इन दिसंबर खे भला कहिड़ी ख़बर त अॼोकी राति सिंध जे न विसरंदड़ उन अमर किरदार जी असां खां विछोड़े जी राति आहे। इन दिसंबर खे भला कहिड़ो पतो त अॼोकी 27 दिसंबर 1996 ते 27 दिसंबर सुभाणे आहे। सुभाणे सरमद सिंधीअ जे हवाले सां हिकिड़ो ख़ूबसूरत पैकेज बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ॿियो हुकुम कयो। 27 दिसंबर 1966 ते उहो फ़नकार, उहो सुर जंहिंजो नालो अब्दुर्रहमान मुकुल हुयो, जंहिं ख़ैरपुर मीरस जे नंढड़े शहर पिरियां लोई में 7 जुलाई 1961 ते जनमु वरितो। तव्हां हुनजी तफ़सील ॾिनी आहे समूरी, सुभाणे जे पैकेज में इहा तफ़सील शामिल आहे, तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। लेकिन हाणे तव्हांजी तफ़सील ॿुधाईंदासीं त पोइ सुभाणे पैकेज असां ॾेखारींदासीं, त उहो सरप्राइज़ छुटी पवंदो। कोनेन अली साहिबा चवे पई त आंखों में आंसू नहीं पर रुलाता बहुत है, वो दिसंबर हर दिसंबर याद आता है। वाह। ऐं इन वक़्तु राय आबिद भट्टी साहिब चवे थो असांजो साल त पूरो थी वियो पर महबूब अञा ताईं मिलियो न आहे, वॾियुनि कोशिशुनि खां पोइ असां पंहिंजो पाण खे ताश जे पतनि जीअं विखेरे छॾियो आहे। चङो कयो भला, अकेलाई हेकलाई मज़ो आहे, तन्हाई जो बि पंहिंजो मज़ो आहे। महबूब दोस्त कॾहिं तन्हाईअ जो मज़ो वठी ॾिस।
ऐं कामरान बलोची छोकिरो चवे पियो त मां बहितरीनु आहियां या न, पर पोइ बि मुंहिंजा दोस्त त बहितरीनु आहिनि। अल्लाह साईं सदाईं मुंहिंजनि प्यारनि बहितरीनु दोस्तनि खे शाद ऐं आबाद रखे। ज़ुबैर अहमद साहिबु चवे थो माण्हू सुहिणो सभु को आहे, मन मोहींदो को आहे, हर कंहिं हथ में गुल हुजे पर कंहिं कंहिं हथ में ठहंदो आहे। वाह। हर कंहिं हथ में गुल हुजे पर कंहिं कंहिं हथ में ठहंदो आहे, माण्हू सभु को मोहींदो आहे। ऐं शाही रस्तनि तां ओरांगे तंग गलीअ मां लंघबो आहे, वक़्तु ॾसींदो आहे शफ़ी केरु परायो पंहिंजो आहे। ॾाढो सुहिणो साईं। ऐं एहसान मला साहिबु हिन वक़्तु नंदो शहर में असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। अदा वॾी महिरबानी तव्हांजी बि। राजा रियाज़ ओठो साहिबु चवे थो सेखारे मुहबत पोइ जुदा थी विया, न सोचियूं न सम्झूं बसि ख़फ़ा थी विया। हिन दुनिया में पंहिंजो चऊं त आख़िर कंहिंखे चऊं, बुख़ारी जेकी पंहिंजा हुया से बेवफ़ा थी विया। वाह। राय आबिद भट्टी साहिबु चवे थो कुझु वफ़ाऊं कुझु जफ़ाऊं कुझु दगाऊं मिलनि थियूं, हिन इश्क जी ग़लतीअ जूं ॾुखियूं सज़ाऊं मिलनि थियूं। आबिद भट्टी फ्रॉम नवाबशाह। प्रिंस आकाश लोहाणा साहिबु चवे थो तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, तव्हांजे पेज खे मां लाइक करे छॾियो आहे। ऐं उन खां पोइ ज़िंदगी एक चाहत का सिलसिला है, कोई मिल जाता है कोई बिछड़ जाता है, जैसे मांगते हैं हम अपनी दुआओं में वो किसी और को बिन मांगे मिल जाता है। प्रिंस आकाश लोहाणा साहिब भी चवे तो अगर बेमौत में कुछ लुत्फ़ तो बस इतना है, अगर ये मौत में कुछ लुत्फ़ तो बस इतना है कि उसके बाद खुदा का सुराग पाएंगे हम। नादिर खान हैदरियानी साहब चवे तो ये तुम ही थे जिससे हमको मोहब्बत हो गई दोस्त दिसंबर में, वरना हम खुद ही गुलाब हैं खुशबू देते हैं दिसंबर में। नादिर खान हैदरानी फ्राम सऊदी अरब। सऊदी अरब जा तमामु घणा दोस्त, परदेसी दोस्त, प्यारा दोस्त असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि। के असां ताईं फीडबैक पहुचाईंदा आहिनि, पर साइलेंट व्यूअर्स, ख़ामोश चुप रहंदड़ असांजा ॾिसंदड़ तमामु घणा आहिनि। सऊदी वारनि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। वकास चांग साहिबु चवे थो जंहिंखां सवाइ शाम बि गुज़रंदी न हुई कॾहिं, अॼु उन खां सवाइ डिसंबर पियो गुज़रे। वाह वाह, ॾाढो सुहिणो ख़्यालु तव्हांजो वकास चांग साहिबु। जंहिंखां सवाइ शाम बि गुज़रंदी न हुई कॾहिं, माना जंहिंखां सवाइ का सात सरी न, सात न सरी तो बिन। अयाज़ गुल साहिबु चयो आहे त सात न सरी तो बिन, हर ॻाल्हि ॻरी तो बिन। ऐं वकास चांग साहिबु चवे थो जंहिंखां सवाइ शाम बि गुज़रंदी न हुई कॾहिं, उन खां सवाइ अॼु डिसंबर गुज़रे पियो। फेज़गंज में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, अमा सलामत हुजो। जलालुद्दीन शाहणी साहिबु चवे थो वरी यादगिरियुनि वरायो असांखे, अची महिरबानी करे पाण बचायो असांखे। सऊदी जिदे में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो। ऐं तमामु घणा ॿिया बि सॼण दोस्त प्रोग्राम खे ॾिसनि पिया, पसंदि कनि पिया। हिन वेले हिकिड़ो ख़ूबसूरत तमामु बहितरीनु कलाम अव्हांखे ॾेखारण वारा आहियूं, ऐं उहो कलाम बि यकीननि अव्हांखे वणंदो, अव्हांजो मन मोहींदो। सो इन कलाम खां पोइ वरी मिलूं था, अव्हां जूं तहरीरूं अञा रहनि थियूं। बेकार सॼी बाज़ोक संगत के प्रोग्राम राबिल जहिड़ी राति में, हिन वेल हिन पहर में राति में कराची शहर में हिन वक़्तु असांजो हिकिड़ो ॿियो महबूब दोस्त राहिल ख़ालिद जूनी जो साहिबु प्रोग्राम खे ॾिसे पियो ऐं चवे पियो त साईं इरशाद साहिबु महिरबानियूं, इट्स गुड टू वॉच योर प्रोग्राम विथ होल फैमिली। तव्हांजो प्रोग्राम हिकु यादि वांगुरु प्यारो आहे। वॾी महिरबानी अदा, प्यारा माण्हू तव्हां बि आहियो, तंहिंजे करे त असांजो प्रोग्राम अव्हांखे प्यारो लॻंदो आहे। हिन वेल हुमेरा जागीराणी बि असांजो प्रोग्राम ॾिसे पई ऐं चवे पई त मुंहिंजी डायरी जे वर्क में सभ खां पहिरियां इहो लिखियलु आहे त आउं कहिड़ी न ख़ुशि नसीबु आहियां जो अव्हां मुंहिंजी ज़िंदगीअ में आया आहियो। वकास चांग साहिबु चवे थो जंहिंखां सवाइ शाम बि गुज़रंदी न हुई, जंहिंखां सवाइ शाम बि गुज़रंदी न हुई, उन बिना अॼु डिसंबर पियो गुज़रे। ऐं अकील अहमद राधण में प्रोग्राम ॾिसे थो, चवे पियो जेतिरो घणो रोअणु घुरो था रो, पर हिन ॻाल्हि जी पक कजो त जॾहिं रोअणु बंदि करियो त उन साॻे सबब ते अव्हां वरी कॾहिं बि न रोईंदो। वाह। ऐं समी कूंदर साहिबु चवे पियो त अदा आपका शो देख रहे हैं हमेशा की तरह बेहतरीन है। समी कूंदर ऐं समद कूंदर साहिबु, अदा तव्हांजी वॾी महिरबानी। ज़ारा चांडियो साहिबा चवे पई त भाईजान हमने तो डायरी ही जला दी साल पूरा होने से पहले। सुठो कयव, छो त इहे तलख़ यादूं ऐं तलख़ यादुनि खां छुटकारो पंहिंजो पाण खे ॾेई छॾियव। सुठो कयव, डायरी साड़े छॾियो, न त माण्हू अक्सर टायर साड़े छॾींदा आहिनि, तव्हां डायरी साड़ी आहे। हाजी शफ़ीउल्लाह बलोच साहब चवे तो सर में सऊदी अरब से सैफला खोसो मैं आपका प्रोग्राम बहुत शौक़ से देखता हूँ। ऐं मोहम्मद राहिल हैदरानी साहिबु चवे थो अदा इरशाद जागीरानी साहिबु तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं मीरपुर माथेली में तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसूं था आहियूं
अॼु बि ॾिसूं पिया। वॾी महिरबानी बा कामरान बलोशी छोकिरो चवे पियो त दुआउनि जा मींहं मोहबतुनि जा ॾींहं ईअं ख़ुशियुनि जूं घड़ियूं सदाईं अव्हां सां गॾु रहनि त केॾो न सुठो थींदो। वाक़ई में बि केॾो न सुठो थींदो जॾहिं ख़ुशियुनि वारनि कैफ़ियतुनि में ऐं ग़म वारे ॾींहंनि में असां सां असांजा सॼण हुजनि। तना जाफ़री साहिबा चवे पई त हैदराबाद में तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां। मुझे दुनिया में किसी से कोई शिकायत नहीं, क्योंकि मेरा एहसास इस दुनिया के लिए मर चुका है, या शायद मैं अंदर से मर गई हूँ। मैं तो वफ़ा की मिट्टी से तख्लीक हुई थी, इस बेवफाओं की बस्ती में मेरा क्या काम। तना की डायरी से एक वर्क। वाह। समी कुंदर साहब चवे पियो त ये तुम ही थे जिससे हमको मोहब्बत हो गई दोस्त, वरना हम खुद ही गुलाब थे, किसी खुशबू की तमन्ना नहीं करते। मीर उमर फारूक मंगरियो साहब चवे पियो त अभी लम्हे नहीं बिखरे, अभी मौसम नहीं बिछड़े, और दिसंबर तुम्हारी याद आ रही है। शहजाद अहमद साहब चवे थो त ॾाढो प्रोग्राम सुठो आहे तव्हांजो। कभी नज़मों के टुकड़ों में, कभी आशिक के कदमों में, दिसंबर को नहीं यूसुफ मगर हर साल बिकता है। दिसंबर को नहीं यूसुफ मगर हर साल बिकता है। ऐं ज़ुबैर अशरफ गुनियो साहब चवे थो वेरी नाइस प्रोग्राम अदा फ्राम ज़ुबैर अशरफ गुनियो सऊदी अरब, जिते में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो। वॾी महिरबानी तव्हांजी। बा राजा रियाज़ ओठो साहब चवे थो सो क्यूट सर। ऐं रिज़वाना परवीन साहिबा चवे थी आगाज़ जनवरी का मज़ा हमसे पूछे, अंजाम दिसंबर का मज़ा आप जाने। वाह। और जी अकील अहमद राधण में प्रोग्राम ॾिसे थो। तमामु घणियूं तहरीरूं बि के सॼण दोस्त मोकिलिनि था। उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त का बि चूंड तहरीर हिकिड़ी मोकिलींदा कयो त मज़ो ईंदो। ज़माना रोएगा बरसों हमें भी यादि करके। ऐं मेमुन सलीम रज़ा ताहिरी साहिबु चवे थो त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, हिननि जेको शेर उमाणियो आहे पहिरियां पढ़ी चुकुसि। शबीर उदरानी साहिबु चवे थो अस्सलाम वालेकुम। राजा सरमद ओठो साहिबु चवे थो नाइस शो। ऐं अकील अहमद राधण में प्रोग्राम ॾिसे थो, चवे पियो त ज़बरदस्त पैकेज तव्हां ॾेखारियो। वाह साईं वाह। इदरीस ख़ान रोदरानी साहिबु चवे थो अस्सलाम वालेकुम, ईंदड़ साल इंशाअल्लाह वरी तव्हां सां गॾु पासीं। परवेज़ अहमद साहब चवे थो अस्सलाम वालेकुम, आपका शो बहुत ही अच्छा है, दिल कहता है कि ये शो चलता रहे। परवेज़ अहमद शहज़ाद अहमद साहिब जी वरी महिरबानी। ऐं उन्हनि दोस्तनि, उन्हनि सॼणनि, उन्हनि पहिरीं प्यारनि जी बि महिरबानी जिन पेज ते असांखे मैसेजिस कया इनबॉक्स, उन्हनि जा नाला टीवी ते उन्हनि खे नज़र पिया आया। इंशाअल्लाह हयाती बख़ैर सुभाणे जे प्रोग्राम में वरी मिलंदासीं। सुभाणे जो प्रोग्राम बि स्पेशल हूंदो, ज़रूरु अमां ॾिसिजो। ऐं हिन प्रोग्राम खे वरी सातुनि समातुनि ताईं जिन दोस्तनि पहुचायो, उन्हनि में GM रिंद साहिबु, असांजो प्यारो दोस्त कामरान अबड़ोबे, ऐं असांजो कैमरामैन बख्श राजपर, ऐं तव्हांजो प्यारो दोस्त आहियां ई महबूब दोस्त इरशाद जागीरानी। असीं समूरा अव्हां खां मोकिलायूं था। वेंदे वेंदे बि हिकिड़ो सुहिणो कलाम आहे अव्हां जे लाइ, उहो बि ज़रूरु ॾिसिजो ॿुधिजो। अल्लाह वाही शब।